नाज़िम मलीर में बेदर्दी से क़त्ल कयल नौजवान नाज़िम जोखियो के खून से इंसाफ़ लाइ पटीदन में शहरियुनि तोड़े सियासी समाजी क़ौम परस्त अॻवाननि ऐं शहरियुनि एहतिजाजी रैली कढी। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है वकार राजपर जी। वकार सिंध धरती के नौजवान नाज़िम जोखियो के क़त्ल खिलाफ अॼु पटीदन में शहर जा सियासी समाजी अॻवान नेशनल प्रेस क्लब पटीदन अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त मौजूद जेके माण्हू उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई उन्हनि जो छा चवणु आहे। असांजो अॼोको एहतिजाज जेको आहे जुंगचाई में शहीद थींदड़ नाज़िम जोखियो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जे करे असां एहतिजाज कयो आहे। असांजो मुतालबो आहे त नाज़िम जोखियो जे जेको आहे सो क़ातिलनि खे गिरफ़्तार त छा बल्कि उन्हनि खे फाही ॾिनी वञे ऐं जेके अरब हिते अचनि था असां उन्हनि अरबनि जी जेको आहे सो हाणे उन्हनि सां मज़ामत कंदासीं ऐं कंहिं सूरत में असां जेको आहे सो धारियनि खे हींअर सिंध में अचण त छा बल्कि शिकार करण त छा असां उन्हनि खे सिंध में पेर पाइण न ॾींदासीं। सिंध जी सूंहं सिंध जे पखियुनि खे बचाईंदे नाज़िम जेको शहीद थी वियो आहे असां ही उन जे लाइ सख़्तु एहतिजाज पैदा कयूं। जेके बि नाज़िम जे क़ातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। जेको निज़ाम जोखियो सां नाहक क़त्ल थियो आहे असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं असां आला इख़्तियारनि खे गुज़ारिश था कयूं खुदा रा सिंध में शिकार ते पाबंदी हई वञे। ईअं न थिए जो सुभाणे सिंध जो अॼु ही नाज़िम जोखियो शहीद थियो आहे सुभाणे असांजा केतिरा कोंधर पंहिंजूं जानियूं इन्हनि पखियुनि था क़ुर्बान कनि। असां नाज़िम जोखियो जे क़त्ल लाइ मज़म्मत कयूं था ऐं असां आला इख़्तियारनि खे अपील कयूं था त खुदा रा इन्हनि खे फांसी ॾिनी वञे। जो इहो ई चवणो आहे त सिंध धरती जो नौजवान जेको नाज़िम जेको आहे उनखे बेदर्दी सां पंहिंजे बंगले ते घुराए क़त्ल कयो आहे। उन जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असां आला हुकूमत सिंध हुकूमत ऐं मुख़्तलिफ़ इदारनि खां इहा ई घुर कयूं था त पूरी तौरु नोटिस वठी नाज़िम जोखियो जेके क़ातिल आहिनि उन्हनि खे सख़्तु खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे ऐं जेको आहे नाज़िम जोखियो जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे।